अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं साद अलवी अॼु असां प्रैक्टिस करे रहिया हुआसीं अली आकाश साहब जो लिखियल गज़ल। उन ते उनजी धुन तरतीब ॾिनी। उन खां पोइ असां प्रैक्टिस में हुआसीं त असां चयोसीं त दोस्तनि सां शेयर बि कयूं। इंशाल्लाह जल्दी इहो मंज़र आम ते ईंदो। बाक़ी इन शाइरी इन गज़ल जे लाइ मां ॿुधाईंदो हलां त इन गज़ल जे हर लफ़्ज़ जी हूअं ई अली आकाश साहब जे जेको बि लिखणी आहे उनजी मंज़र निगारी तमामु कमाल हूंदी आहे। हिन जो बि उअं ई, यानी मां सॼो पढ़ां पियो त हे सॼो ईअं पियो लॻे ॼण त मुंहिंजे पास्ट ते, जीअं मां पंहिंजो पास्ट गुज़ारियो आहे या जीअं हर हिकु पंहिंजो बचपनो गुज़ारियो आहे उन ते, यानी तव्हां बि ॿुधंदव इनखे त तव्हांखे ईअं लॻंदो त ॼण त तव्हां ते इहो शइ लिखियलु आहे। तव्हांखे थोरो पहिरियों त इन जो तहत लफ़्ज़ ॿुधायां त उहे ईअं आहिनि त देव परियूं जिन राणा राणियूं यादि पयूं, अमड़ ॿुधायूं जे आखाणियूं यादि पयूं, पूरियो हर कंहिं भित में पंहिंजो भांडारो, पूरियो हर कंहिं भित में पंहिंजो भांडारो, हाय जवानी से ॿाराणियूं यादि पयूं, वसंदे मींहं अङण में केॾा थांव रखियल, वसंदे मींहं अङण में केॾा थांव रखियल, सावण रुत सां लऊं लॻाणियूं यादि पयूं। त इन जी हाणे कंपोज़िशन था ॿुधायूं। त कंपोज़िशन जी असां तव्हांखे प्रैक्टिस जो मरहलो बि ॾेखारंदासीं। उन खां पोइ जल्दी इनखे रिकॉर्ड कंदासीं। फ़िलहालु असां प्रैक्टिस था कयूं, पर उन खां पोइ जल्दी इनखे रिकॉर्ड करे इंशाल्लाह मंज़र आम ते ईंदासीं। हमेशह ईंदासीं। सही आहे? अचो 1 2 3 4। अमर ॿुधायूं। सही आहे? वहाँ अमड़ खाईंदा। 2 3 4। अमड़ ॿुधायूं, अमड़ 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 ॿुधायूं। अचो। अमड़ ॿुधायूं जे आकाणियूं यादि पयूं। अगेन। अमड़ ॿुधायूं जे आकाणियूं यादि पयूं। वसंदे मींहं, वसंदे मींहं अङण में केॾा थांव रखियल, वसंदे मींहं अङण में केॾा थांव रखियल। वसंदे मींहं अङण में केॾा थांव रखियल, वसंदे मींहं अङण में केॾा थांव रखियल, सावण रुत सां लऊं लॻाणियूं यादि पयूं, सावण रुत सां लऊं लॻाणियूं यादि पयूं, अमड़ ॿुधायूं जे आकाणियूं यादि पयूं।
रूंद खाईंदा 2 3 4 बियो 1 हमिंग खाईंदासीं हाणे फ़िलहाल ॾियो इजाज़त इहो जल्दी तव्हांजे साम्हूं ईंदो मंतरियाम ते थैंक यू थैंक्स लॉट